माण्हू सां वेही करे जेकॾहिं अल्लाह जी ॻाल्हि कर पोइ हुन जे चेहरे ॾे ॾिस त ईअं थो थी वञे न ॼण त कंहिं खर खाधो अथनि। जेकॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम ॿुधाए त पोइ चेहरो ईअं थो थी वञे ॼण त ॾेबूअ ॾंगियो अथनि। जेकॾहिं अहल बैत जो हुकुम ॿुधाए त पोइ ईअं था थी वञनि ॼण त कंहिं कारीगर सिंघियो अथनि। पर जेकॾहिं साहबा किराम जो हुकुम ॿुधाइनि सुन्नत ॿुधाइनि त पोइ चेहरो ईअं थी थो वञे ॼण त कंहिं शींहं सिंघियो अथनि। ये हाल आहे असां इंसाननि जो। जेकॾहिं शैतान जी ॻाल्हि ॿुधाए त रग रग ठरे थी, बेअ जी ॻाल्हि ॿुधाए त रग रग ठरे थी ॼण त का वॾी ख़ुशी मिली अथनि। हाणे उन्हनि खे सम्झाइजे त कीअं सम्झाइजे। शाइर थो चए नज़र जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे, इहा ई ॻाल्हि जहान सां कजे त कीअं कजे। ही ज़ुल्म आहे असां सां अवां जी महफ़िल में अवां जी ॻाल्हि अवां सां कजे त कीअं कजे। पर ॿुधाइण वारा पोइ बि कोन मुड़ंदा। जिन जो अल्लाह सां इश्क़ आहे उहे माण्हुनि खे पिया ॿुधाईंदा, माण्हुनि खे अल्लाह जे तरफ़ सॾींदा, माण्हुनि खे अल्लाह जे रसूल जे सुन्नत जे तरफ़ सॾींदा। पोइ हुन जे लाइ बि शाइर चयो आहे जेकॾहिं झंग कयो तंग त साड़े हलिबो, जे आयो बयाबान त लताड़े हलिबो। ए मंज़िल मक़सूद तोसां वचन आहे मुंहिंजो, जे आयो राह में डूंगर त ॾारे हलिबो।